शहदादकोट में सिंध यूनाइटेड पार्टी के कारकुननि मुल्क में वधंदड़ हथरादू, महांगाई, पेट्रोल के अघनि में वाध ऐं गिरनि टैक्सनि ऐं बिजली जी क़ीमतुनि में इज़ाफ़े ख़िलाफ़ शाही बाज़ार खां एहतिजाजी रैली कढी कोडूमोडू चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हुकुमराननि जे पुतले खे बाहि ॾेई एहतिजाज कयो। उन मौक़े ते अॻवाननि अलहदाद खुश्क, सिकंदर खुश्क, शोएब बोजाणी, उर्स बिरोही, रोशन ख़ासकैली, अवेस खुश्क, ज़ैन सिंधी, माशूक अली ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुल्क में महांगाई ग़रीब माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। ग़रीब माण्हू बुख बदहाली करे पंहिंजा ॿचा खपाइण ते मजबूर आहिनि, पर ज़ालिम हुकुमरान पंहिंजो शाही ख़र्च घटाइण लाइ तयारु न आहिनि ऐं आए ॾींहुं पेट्रोल जे अघनि में वाध समेत रोज़ नवां टैक्सिस मड़ई ग़रीबनि खां रुखी मानी थी रहिया आहिनि। हुननि चयो त अटे समेत खाइण पीअण ऐं आम वाइपे जे इस्तेमाल जूं शयुनि जा अघ सस्ता करे, बिजली ते लॻल टैक्स ख़तमु करे ग़रीबनि, मिसकीननि, पोरियतनि तबिके जे माण्हुनि खे रिलीफ ॾिनो वञे।